सदर आसिफ अली ज़रदारी सुभाणे क़ौमी असेंबली जो 20 इजलास तलब करे वरितो। 29 सेप्टेम्बर ते सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां आइन जे आर्टिकल 52 तहत इख्तियार इस्तेमाल कंदे पार्लियामेंट हाउस में इजलास तलब कयो वियो आहे। इजलास में अहम कानून साज़ी ऐं क़ौमी मामलनि ते इम्कानी ॻाल्हियूं थींदियूं। अमरीकी स्टेट डिपार्टमेंट चयो आहे त कश्मीर मसइले खे पुरअमन तरीक़े सां हल करण जी ख़्वाहिश आहे। कश्मीर तकरार ते असां ॻाल्हियुनि लाइ आछ कई आहे। अमरीका पाकिस्तान ऐं हिंदुस्तान विच में जंगबंदीअ में मदद कई। पाकिस्तान में दहशतगर्दीअ जी निशानदेही ते पाकिस्तान जो थोराइता आहियूं। अफगानिस्तान जो पाकिस्तान, चीन, ईरान ऐं रूस जे परदेही वज़ीरनि सां मुलाक़ात जो रद्दअमल साम्हूं अची वियो। अफ़गान तालिबान हुकूमत जे तर्जुमान हमदुल्ला चयो आहे त हू परदेही फ़ौजी अॾे जे क़याम ख़िलाफ़ पाकिस्तान, चीन, रूस ऐं ईरान जे मौक़िफ़ खे काराइतो मञनि था। अफ़गानिस्तान जी सरज़मीन कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ इस्तेमालु थियणु न ॾींदासीं। परदेही मुल्कनि खे अफ़गानिस्तान में कमु करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इन ई बुनियाद ते उन्हनि मुल्कनि खे अफ़गानिस्तान खां ख़तरो आहे। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी हिदायत ते सरकारी मुलाज़िमनि जी हिमायत में सिंध हुकूमत जी मुलाज़िम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतिजाजी मुज़ाहिरा नवाबशाह, टंडो आदम, जाम साहब ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में थिया। जस्कम अॻवाननि चयो त सिंध हुकूमत मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा पूरा करे पेंशन रूल्स में तरमीम, DRA अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस समेत ॿियूं मराहतूं बहाल कयूं वञनि। टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते कराची खां पंजाब वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच जो ट्रालर सां टकर थी पियो। नतीजे में कोच जो क्लीनर मोहम्मद असलम सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे टंडो मस्ती थाणे जी पुलिस पारां गम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ड्राइवर समेत केतिरा ई मुसाफ़िर मामूली ज़ख़्मी थिया, जिन खे रेस्क्यू अमले जी मदद सां तिबी इलाज ॾेई रवानो कयो वियो।